हिकिड़ो छोकिरो हुयो, काई छोकिरी वणेसि न, सभिनी खे रिजेक्ट करे, जेके बि ॾिसी आयो उन खां 20 सुवाल पुछंदो। कहिड़ा? तूं पढ़ाई केतिरी कई आहे, संगीत कहिड़ो कहिड़ो सिखी आहे, हार्सिंग, फिशिंग, हंटिंग, कराटो, जूडा, स्विमिंग, इंटीरियर डेकोरेशन, ब्यूटी पार्लर, सिलाई, मतिलबु दुनिया भर जा सुवाल पुछंदो। वीचारियूं न्याणियूं दुखी थी वेंदियूं ॾाढियूं। काई छोकिरी न वणी। 19 छोकिरियूं हिन ॾिठियूं पर सभिनी खे हिन रिजेक्ट करे छॾियो। अहिड़ो गंदो सुभाउ। जंहिं महिल 20 नंबर छोकिरी ॾिसणु वियो, उन छोकिरीअ जांच कई, हिनखे अचणु ॾे, हे छा थो करे पियो, एॾा हिन होटलुनि में वञी पार्टियूं खाई बूथुकी हली थो अचे ऐं सभिनी खे रिजेक्ट थो करे, आहे छा? जंहिं महिल हे आयो ऐं 20 सुवाल पुछण जी लिस्ट ठाहियईं, हिन खां 19 साल पुछईं, केतिरो पढ़ीअ, केतिरी सिलाई सिखीअ, हार्सिंग, फिशिंग, हंटिंग, कराटो, जूडा, संगीत, बाजो, नचणु, सभु न पुछा। 19 सुवाल पुछी पूरा कयईं। चई मूंखे पसंदि आहे। चई तोखे मां पसंदि आहियां, शुक्र आहे मां तोखे मतिलबु क़बूल पई आहियां, पर हाणे हिकिड़ो सुवालु पुछ, मां तोखां पुछां थी त मूंखे संगीत ईंदो आहे, नचणु ईंदो आहे, बाजो ईंदो आहे, तंबूरो ईंदो आहे, सेक्सोफोन, मैंडोलियन, सभु मूंखे ईंदा आहिनि। मां तोखे छोरा पुछां थी त तोखे धुकर वॼाइण ईंदा आहिनि? चई धुकर त मूंखे न ईंदा आहिनि। तॾहिं मां जो नचां त पिणे अची धुकर वॼाईंदो?